ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। महात्मा शीर्ष में वेठी है, निराकार रूप में बाबा को याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। मिठे मिठे शिव बाबा ब्रह्मचितम द्वारा सेवंता मीठे मीठे ॿार परम पिता परमात्मा चवंता कि मुंहिंजो वाइदो आहे कि मां तव्हां सां गॾु सदा रहंदमि। लेकिन भॻवान असां सां गॾु सदा कॾहिं रही सघंदो आहे जॾहिं असां हुनखे यादि कंदा आहियूं। माण्हू त सोचता आहिनि न असांजे अंदरि भॻवान आहे, असां सां गॾु भॻवान आहे, लेकिन सॼो ॾींहुं केतिरो यादि था करो। यादि त तव्हां पंहिंजे देहदारी मित्र संबंधनि खे था करो। भई जॾहिं असांखे कोई ॻाल्हि थींदी आहे असांखे जीअं इंसाननि जी यादि ईंदी आहे न, हुन खां पहिरियों असांखे भॻवान जी यादि अचणी खपे। उहो बि कीअं? ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप जी आत्मा जो पीउ खे यादि थी करे। हिन रीति सभिनि खां पहिरियों असांखे जॾहिं निराकार परमात्मा जी यादि ईंदी, पंहिंजी देहदारी संबंधियुनि जी यादि सताईंदी आहे न, उहा यादि सताए ॾाढी यादि अचे। जीअं असां पंहिंजे देहदारी संबंधियुनि खे जे लाइ माण्हू रुकंदा आहिनि न कि न उहो अचे पोइ खाए, त जेसिताईं असां सच्चे मन सां भॻवान खे यादि करे हुनखे सुठी रीति भोग न लॻायो सभु कुझु भुलिजी करे, तेसिताईं रोटी न खाओ। त हीअं असांखे भॻवान जी जीअं देहदारी संबंधी आहे उहो असांजी आत्मा जो संबंधी आहे, असांखे हुनजी यादि हुजणी खपे। त बाबा चए थो हीअं जॾहिं यादि हूंदी तॾहिं मां तव्हांजो तव्हां सां गॾु रहंदो। न त हर जॻह भॻवान थोरी आहे, असांजे अंदरि भॻवान थोरी आहे। सम्झ जी ॻाल्हि आहे न, माण्हू चवनि था कीअं हवा हले थी, पेड़ हले थी, शरीर कीअं थो ठहे, हे भॻवान थो ठाहे, भॻवान ठाहींदो आहे। धरती में बीज बोयो, थोड़ी धरती में चैतनता हूंदी आहे त पाणी बीज मां वृक्ष निकिरंदो आहिनि। भॻवान थोड़ी आहे, एॾा सारा बीज आहिनि, एॾा सारा ऐं दुनिया में लसन प्याज अहिड़ी चीजूं त भॻवान खाइण लाइ चईंदो ई न। हे त प्रकृति कुदरती निकिरंदो आहे। हवा हले थी त हुनमें चैतनता आहे त हले थी, पाणी बहे थो त हुनमें थोड़ी चैतनता आहे, थोड़ी जान आहे। माण्हुनि वांगुरु न आहे, लेकिन आहे थोड़ी जान। हे त कुदरती थींदो आहे न, हिन में भॻवान थोड़ी कुझु कंदो, उहो त ख़ुदि ई निराकार आहे। अगरि उहा सभु कुझु करे त उहो ख़ुदि जे लाइ शरीर न ठाहे सघंदो आहे पावन। अगरि भॻवान शरीर ठाहे थो त भॻवान हिन सृष्टि ते जॾहिं ईंदो आहे त बि प्रकृति जो आधार छो वठे। मनुष्य सम्झो भले माण्हू चवनि था त तव्हां अगरि इहे बि मञो कि भॻवान कच्छमच अवतार वठी ईंदो आहे त अवतार मतलब वो ॿिए कंहिंजे शरीर में ईंदो, त जॾहिं उहो ई शरीर थो ठाहे त वो ख़ुदि जे लाइ मनुष्य जहिड़ो शरीर न ठाहे सघंदो आहे। कच्छमच उन्हनि जे शरीर में छो अचे, पंहिंजो ई शरीर ठाहे सघे न। अगरि उहो शरीर असांजो ठाहे थो, शरीर त सभिनि जे गर्भ में ठाहींदो आहे, त भॻवान शरीर ठाहे थो त गर्भ में छो थो ठाहे। जीअं पेड़ पौधा उगनि था हूअं धरती मां माण्हू बि निकिरे न। पर बाबा चवनि था कि मां थोड़ी कुझु करिणो आहे। हाणे साइंस में माण्हू सेखारींदा आहिनि न भई ॿार कीअं जनमंदो, कीअं अंदरि गर्भ में पैदा थींदो। त बाबा चवनि था कि हाणे
असांखे सम्झ जी ॻाल्हि त कुदरती नेचर में जेको थिए थो उहो त थिए ई थो। भगवान त वो खुद ही निराकार एक आत्मा है। जीअं असांजे शरीर जे अंदर आत्मा है न, असांखे हिन दुनिया में शरीर मिलियो आहे, लेकिन भगवान सिर्फ़ हिकु आत्मा ई आहे, अशरीरी आहे, अजन्मो। तॾहिं त चईंदा आहिनि न निराकार, हिकु ओंकार, मतलब हिकु उहो ई ओंकार, हिकु उहो ई निराकार। वह अजन्मो, जन्म मरण रहता। चईंदा आहिनि न कि उहो अजन्मो जन्म मरण रहता न। उहो जेको जन्म मरण में अचण ई वारो न आहे, उन जो उहो ॿियनि खे शरीर छा ठाहे। त बाबा चवनि था कि हाणे सदा यादि रखो जो भगवान के निराकार, असां निराकार आत्मा आहियूं जो उहो मथे रहण वारो, हेठि न रहंदो। जॾहिं असां हुनखे यादि कंदा आहियूं न त उहो हेठि ईंदो, उहो बि हिन समय ईंदो आहे, बाक़ी कहिड़े समय बि न ईंदो। हाणे ही हिन कलयुग जे अंत जे समय में ई भगवान खे बि स्वयं मथां खां हेठि लहिणो पवंदो आहे। छो कि हिन समय ई माण्हुनि जे जीवन में अति दुख हूंदो। हिन समय ई माण्हू पंहिंजे जीवन मां, पंहिंजे गृहस्थी मां, पंहिंजे धंधे ॿारनि मां ॾाढो परेशान थी वियो। हिन समय माण्हू मुंझी वेंदो। हिन समय माण्हू कि कुछ समझ में न ईंदो छा करूं, सब तरफ अंधियारो ई अंधियारो जास्ती थी वेंदो। इन करे बाबा चवनि था कि हाणे खुद खे आत्मा समझी करे मूंखे निराकार रूप में यादि करो त मुंहिंजो वाइदो आहे मां सदा तव्हां सां गॾु रहियो ऐं तव्हांजो साथ निभाईंदो। कई बार छा थींदी आहे, ॻाल्हि ईंदी आहे न त माण्हू भॻवान खे किनारो करे छॾींदा आहिनि। ॻाल्हि ईंदी कि माण्हू ॿारनि खे किनारो करे छॾींदा आहिनि, सम्झो हाणे ॿार त खेॾनि था, ॻाल्हि ईंदी त उहा ॿारनि खे थोरो किनारो करे छॾींदा, ॿारनि ते ध्यानु न ॾींदा, ॻाल्हि ते ई ध्यानु ॾींदा। तो सोचनि था भई भगवान जो त बसि नाम जपणो आहे, भगवान जो त सत्संग कीर्तन करणो आहे, बसि जॾहिं ॻाल्हि अचे हुन समय भगवान खे यादि नथा कनि। छो जी आदत न आहे न भगवान सां ॻाल्हियूं करण जी, हुन खां शक्ति कीअं वठूं। बसि इहे ई आदत आहे, इहे ई सिखायो आहे माण्हुनि ॿियनि खे कि बसि भगवान खे त हिकु जॻह विहारो ऐं सनानु पाणी करे सुठा कपिड़ा पाए बसि हुन जा भजन कीर्तन करो, अरदास करो, आरती करो बसि। लेकिन जॾहिं दुख अचे तो हुन समय मदद जे लाइ कोई त खपे। हिन समय असांखे भगवान खे यादि करूं, उहो अभ्यास कॾहिं कंदसि। दुख जे समय भगवान खे यादि मनी मन में हुनखे यादि करो, उनखे ॿुधायो। ये अभ्यास कॾहिं थी न जॾहिं असांजी आदत हूंदी हुन सां ॻाल्हियूं करण मने में। त हिन रीति असांखे जॾहिं ॻाल्हि अचे न त पहिरियों हुनखे ॿुधायो, हुनखे किनारो न करो, सम्झ सां कि भगवान जी ॻाल्हि थी। बाबा भगवान चईंदा आहिनि न त भगवान सां दूरी थी वियो। बाबा अर्थात आत्मा जो पीउ, त उहो नज़दीकी थी वियो। न त सोचदा आहिनि भगवान ॾाढो वॾो आहे, असां ॾाढा नंढा आहियूं। त उहो असांजो पीउ आहे। जॾहिं माण्हू चवनि था कि भगवान सृष्टि रची अथई, भगवान ई सभु कुझु कयो अथई, हुन ई सभु खेल रचाया अथई, त हुनखे त ॿुधाइणो खपे न पहिरियों बि तुंहिंजे खेल में ईअं छा थो थिए। हाणे तूं अच तुंहिंजी मदद कर, छा करो। त इन करे बाबा चई तो कॾहिं बि कोई ॻाल्हि थींदी आहे न त बाबा खे किनारो न करणो खपे। माण्हू बाबा खे किनारो, परमात्मा बाप खे किनारो करे वठंदा आहिनि ऐं ॻाल्हि खे साम्हूं रखी त नंढी ॻाल्हि बि वॾी लॻंदी आहे, नंढी ॻाल्हि बि वॾी लॻंदी आहे। इन करे त चईंदा आहिनि न जॾहिं बि असां कंहिंसां मिलंदा आहियूं न, कंहिंसां बि
माण्हुनि हाणे त इहे अंग्रेजी जा वर्ड निकिरी आहिनि, हाय हलो कीअं आहियो बढ़िया आहियो न, ये जेको नियम निकितो आहे न भई जॾहिं कंहिंसां मिलो त भॻवान जो नाम वठी करे मिलो, इहा नंढनि वॾनि सभिनि खे करणो खपे। अॼु कोई माण्हू तव्हांसां कंहिं ॻाल्हि जे कारण मिले थो तव्हांखे पतो न आहे, अॼु माण्हू सुठो भलो वञे थो घर खां, कोई न कोई ॻाल्हि थी थी वञे, छो कि कॾहिं बि असांजो हिसाब किताब दुनिया में ॾाढा माण्हू आहिनि जंहिंसां असांजो कर्जो आहे, हाणे असां कहिड़े बि रूप में उहो माण्हू असांजो कर्जो चुक्तो कराइण लाइ अची सघंदो, अगरि पंज मस्ती में मस्तु हूंदासीं दुनिया में दुनियादारी में हुनमें अचानक कोई माण्हू असांखां कर्जो वठण अची थो वञे, असांखे बुरो असां कंहिंजो बुरो कयो आहे, असांखे काथे बि जाॾे वेंदासीं हुते मिली वेंदो, उहो असांखे जबरदस्ती असांजी लड़ाई बि थी सघंदी आहे, असांजो एक्सीडेंट बि थी सघंदो आहे, कुझु बुरो बि थी सघंदो आहे, लेकिन अगरि असांखे घर खां निकिरूं या जॾहिं बि कंहिंसां बि था ॻाल्हायो, चाहे घर वारनि सां ई कंहिंसां बि ॻाल्हायो, घर वारनि सां बार बार छा कंदा, लेकिन मन में असांखे भॻवान जो नाम यादि करे हर हिकु माण्हू सां ॻाल्हाइणो आहे ताकि असांजो कमु शांति सां निकिरे, ताकि असां कुझु धोखो न थिए, असांखां कुझु ग़लति न थिए, कुछ भी चओ जो तव्हां चईंदा आहियो, राधे राधे चओ, कृष्णा चओ, वाहिगुरु चओ, जो चइणो अथव चओ, लेकिन इहे सभु शब्द चइण सां छा थींदो, इहे त माण्हू सॼो ॾींहुं यादि न करे, लेकिन ये अभ्यास हूंदो न ईअं यादि अची वेंदो, भले तव्हां भॻवान खे कहिड़े बि रूप में आहे त उहो निराकार परमात्मा बि बाबा आहे असांजी आत्मा जो, त बाबा चईंदा आहिनि हर हिक खे आत्मा सम्झी करे ॻाल्हायो, जॾहिं साम्हूं वारे खे ॾिसंदासीं आत्मा त आत्मा जो पीउ बि यादि ईंदो, ख़ुदि खे आत्मा सम्झी हुनखे आत्मा ॾिसंदासीं त आत्मा जो बि परमात्मा बि यादि अची वेंदो, पर तव्हां ईअं नथा करो, चलो ठीकु आहे, जो बि जहिड़े बि रूप में भॻवान खे यादि कंदा आहियो न, कंहिंसां बि मिलो, चाहे तव्हां पंहिंजे ॿार सां ई छो था ॻाल्हायो, छो जो उहो बि आत्मा आहे, हुन सां बि तव्हांजो कर्जो त आहे ई, सुठो या बुरो। अॼु माण्हू फालतू में ॿारनि खे डांटे थो, मारे थो, पोइ पछतावो थो करे, या उनखे डांटे थो मारे थो, पोइ ॿार कुझु ग़लति थो करे छॾे, पोइ पछतावो थो करे मां फालतू हुनखे डांटियो मारियो ईअं चयो, ऐं अगरि असां भॻवान खे यादि करे हुन सां ॻाल्हाईंदासीं न त पोइ असां हुन सां शांती सां व्यवहार कंदासीं, असां हुनखे कुझु डांटदा मारदासीं न, प्यार सां सम्झाईंदासीं, भॻवान अची वियो न विच में, परमात्मा पीउ अची वियो न, उहो असांखे शांत करे छॾे, इहे जेका नियम निकिता हुया न इहे माण्हू हाणे नथा करनि, हाणे कोई माण्हू तव्हां सां ॻाल्हायो चए वाहिगुरु, ॾाढी त ॿुढा माण्हू आहिनि, कोई अगरि ॿार या कोई जवान माण्हू ईअं ॻाल्हाए त इन न हिनखे छा थियो, त हाय हलो फलानो या हिकु ॿिए मारे करे मिलंदा, या कुझु गारियूं ॾेई करे मिलंदा, या कुझु उल्टो सुल्टो ॻाल्हाए करे मिलंदा, अॼुकल्ह माण्हुनि जो ॾिसो मिलण जो तरीक़ो, या जॾहिं मिलंदा त मां हुन सां मिलंदमि न, हुन सां पहिरियों ईअं चई, पहिरियों हुनखे फटकार लॻाई, पहिरियों ईअं तयारु कयो, अॼु माण्हू लड़ाई झगड़ो करण में बिल्कुलु मस्तु तयारु रहंदो, शांती वारो जीवन माण्हुनि खे पसंदि ई न आहे, त लेकिन पोइ भॻवान खे चवंदा हे भॻवान असांखे सुख शांती ॾे, पोइ भॻवान खे छो था यादि करो, लेकिन सिर्फ़ु भॻवान खे असांखे सुबुह शाम न, सॼो ॾींहुं जॾहिं हुनखे यादि करे हर कर्म कंदव न तॾहिं तव्हांजे जीवन में सुख शांती ईंदी, न त तव्हां चओ भई हा असां अधु कलाक पाठ कयो बसि, लेकिन हुन पाठ करण जे समय तव्हांजो मन ऐं बुद्धि वेठी, त शरीर सां त वेठो,
लेकिन मन बुद्धि सां मन बुद्धि वेठो तव्हांजो भगवान सां गॾु, बाबा सां गॾु। मन में सुठो सुठो जेको तव्हां पढ़ियो उहो तव्हांजी बुद्धि में वेठो, मन हुनमें लॻे पियो, हुनखे अर्थ सम्झ में अचे पियो। छो जी जेसिताईं असां हुनखे अधु कलाक बि उहो ॻाल्हि खे अगरि सम्झी करे न पढ़ंदासीं न त कॾहिं बि असांजो मन बुद्धि भगवान में लॻी न सघंदो। छो जो बुद्धि खे सम्झ खपे। भई तव्हां जो पढ़ो था भई तव्हांखे आहे भई अधु कलाक में कलाक में पूरो करणो। हाणे मन जो छा कमु हूंदो, वीचार करण जो। पोइ बुद्धि में सम्झ हूंदी आहे त उहो निर्णय कंदी आहे, हा भई हीअ ॻाल्हि ठीकु आहे या न। हाणे तव्हां जो बि ॿुधो था, जो बि पढ़ो था, मन खे उहो भाषा सम्झ में ई नथी अचे, अर्थ सम्झ में ई नथो अचे, वो बुद्धि काथां लॻे। अॼु तव्हां टीवी में सीरियल पिक्चरियूं ॾिसो था, छो तव्हांजो मन उते हुनमें लॻी थो वञे, छो तव्हांजी बुद्धि उते ई टिकी थी वञे। छो जो मन खे उहो भाषा सम्झ में अचे थी, बुद्धि यथा बुद्धि में उहो ॻाल्हियूं वेंदी थी वञनि। सॼो ॾींहुं जॾहिं बुद्धि में उहे ई ॻाल्हियूं अधु कलाक जी ॻाल्हियूं तव्हांजी सॼो ॾींहुं घुमंदियूं था, लेकिन तव्हां कलाक जो भगवान जो बि तव्हां पढ़ो था उहो सॼो ॾींहुं हिकु कलाक ध्यान सां नथा पढ़ो, सम्झी नथा पढ़ो त उहो ॾींहुं ख़तमु। त इन करे सिर्फ़ु ॿाहिरां खां न वियो, असांखे पंहिंजो मन बुद्धि बि उहो कॾहिं वेंदो जॾहिं तव्हां अर्थ सम्झंदो, जॾहिं तव्हांजे मन खे हुन ॻाल्हि जी भाषा सम्झ में ईंदी न, अर्थ सम्झ में ईंदो न, तॾहिं तव्हांजो मन बि उते लॻी सघंदो। न त सिर्फ़ु ॿाहिरां असां वियूं था, ॿाहिरां माण्हू चवनि था भई भॻवान खे यादि था करनि, ॾिसो रोज़ सुबुह शाम भॻवान जो नाम जपंदा आहिनि, लेकिन तव्हांजी सम्झ ओड़ी हूंदी लड़ाई झगड़ो करणु, तव्हांजी सम्झ उहा ई हूंदी हिक ॿिए खे दुख ॾियण, तव्हांजी सम्झ उहा ई हूंदी कि कीअं मां काम क्रोध लोभ मोह अहंकार वश थी करे पंहिंजो जीवन जियो, शांति सां जीवन जियां, उहो तव्हांजी बुद्धि में हूंदो ई न। करे बाबा चवनि था कि हाणे सम्झ सां मूंखे यादि करो। ही सब भगवान खे छो था यादि करो? छोकि भगवान अर्थात आत्मा जो भी परमात्मा, तो परमात्मा मतलब वो असांजी आत्मा में शक्ति भरदो, असांखे जीवन जीअण जे लाइ सुठी सम्झ ॾींदो, जे करे असां भगवान खे यादि करूं था। और जॾहिं असां सॼो ॾींहुं कर्म कंदे हुए कोई बि सदा में भगवान खे यादि कंदा रहींदासीं, बाबा खे सम्झोसीं कि वो मुंहिंजी आत्मा जो थी आहे। किथां बि ॻाल्हायो पहिरियों बाबा खे यादि करे ॻाल्हायो त तव्हां बची वेंदा। न त अॼुकल्ह दुनिया में अलाए केरु माण्हू कहिड़ी भावना सां थो अचे, कहिड़े वीचार सां थो अचे, नंढा वॾा सभिनि जो, ॿाहिरि त नंढा बि वञनि था वॾा बि वञनि था, घर में बि नंढा वॾा सभी आहिनि। अगरि असां परमात्मा जी फिक्र ठाहिण जे हेठां हूंदासीं, उनजी यादि में रहंदासीं, त असांजे घर में बि कल कलेश सां असां मुक्त थी वेंदासीं। हाणे ॿार खिलनि था, हाणे लड़ाई झगड़ो था करनि, हाणे माउ पीउ सुठी रीति हलनि था, हाणे माउ पीउ झगड़ो था करनि, ॿार माउ पीउ झगड़ो था करनि। त इहो छो गृहस्थी कीअं रहंदी आहे? तव्हांजे पिछले जन्मनि जे कर्मनि अनुसार ई अॼु जी गृहस्थी आहे न, चाहे पिछले जन्मनि जी चाहे हिन जन्म जी। ऐं बुरे कर्मनि सां छुटकारो ॾियण वारो परमात्मा जे सिवाय बि कोई आहे ई न, श्री आत्मा जे मथां लेप शिप चढ़ल आहिनि, परमात्मा ई हुनखे कटे सघंदो। ऐं सम्झो अॼु तव्हांजे ॿारनि खां अॼु सॼे ॾींहुं तव्हांजे ॿारनि सां कुझु न कुझु झगड़ो थियणो हुयो, त अगरि तव्हां भॻवान खे यादि करे बि उन जा ॿार सम्झी करे बि उन्हनि सां हलो,
तो वो झगड़ो थींदो लेकिन ज्यादा न वॾे खां नंढो थी वेंदो। त शुरू शुरू असां बाबा खे यादि करे हुन ॿार सां ॻाल्हायो न त अॼु जे ॾींहुं अगरि लिखल हुयो जीअं माउ पुट जी लड़ाई थियणी आहे या पुट हिनखे उल्टो सुल्टो चवण वारो आहे या मां, लेकिन असां भॻवान जी यादि में रही करे पंहिंजे पुट सां बि ॻाल्हायूं त उहो झगड़ो वॾे खां नंढो थी सघंदो आहे, ख़तम बि थी। हिन रीति बाबा चए थो कि विच विच में सदा मूंखे यादि करो, सम्झ सां यादि करो कि मुंहिंजी आत्मा जो बि परम पिता परमात्मा आहे। फिर बाबा चए थो जेतिरो तव्हां मुंहिंजी आज्ञाउनि जो पालन कंदव न भई परमात्मा जी जो आज्ञाऊं आहिनि जो बि वो असांखे सिखाए थो जीवन जीअण जे लाइ, अगरि असां हुन आज्ञाउनि खे पालन कंदासीं न त असांजे जीवन में असां बि पंहिंजे जीवन में संतुष्ट रहंदासीं ऐं ॿिया बि असां सां संतुष्ट रहंदा। अगरि ॿार असांजी माउ पीउ जी हर आज्ञा माने त ॿार बि जीवन में संतुष्ट रहंदो आहे, माउ पीउ बि हुन सां संतुष्ट रहंदा ऐं हुनखे दुआयूं बि मिलंदियूं आहिनि। माउ पीउ बि संबंधी बि के दुआयूं ॾींदा, जेका ॿार चयो मञे हुनजो हर चयो मञे त माउ पीउ संतुष्ट थींदो त हुनखे दुआयूं ॾींदा न संबंधी, माउ पीउ, टीचर। ऐं अगरि ॿार चयो ई न मञे त उहो बि पंहिंजे जीवन में संतुष्ट न हूंदो आहे, ॿिया बि हुनजे जीवन सां संतुष्ट न हूंदा आहिनि। इनजे फलस्वरूप हुनखे दुआयूं न मिलंदियूं आहिनि। दुआयूं न मिलंदियूं त जीवन में अॻियां कीअं वधंदो? दुआयूं न मिलंदियूं त जीवन में असां हल्का कीअं थी करे हलंदासीं, ख़ुशी सां कीअं हलंदासीं? त हिन करे असांखे बाबा चए थो दुआयूं न हिकु लिफ्ट जो कमु कंदियूं। अॼु अगरि तव्हां सॼो ॾींहुं कुझु बि न करो, मतलब की जेका माण्हू कंदा न भगवान जो नाम जपण, दान पुण्य करण, सुठा कर्म करण, तव्हां कुझु बि न करो लेकिन सॼो ॾींहुं अहिड़ा कर्म करो कि माण्हू तव्हांखे दुआयूं ॾे। के माण्हू भले भगवान जो एॾो भगत न हूंदो आहे, भगवान खे न मञंदो आहे, लेकिन उहो सभिनि खे ख़ुशि कंदो आहे, सभिनि जी मदद कंदो आहे, सभिनि जी दुआयूं वठंदो त उहो जीवन में अॻियां हलंदो। भगवान थोड़ी तो चए असांखे सॼो ॾींहुं तव्हां मुंहिंजो नाम जपो। बाबा त चवनि था मां त तव्हांखे हेठि सृष्टि ते खेल खेॾण लाइ मोकिलियो आहे, तव्हां मूंखे यादि करे सुठा कर्म करो, इहे करण लाइ मोकिलियो अथव न। इहे त माण्हू जेका सॼो ॾींहुं नाम जपंदा रहंदा, पाठ पढ़ंदा रहंदा, मालायूं जपंदा रहंदा, इहे थोड़ी भगवान चए थो। इहे त तव्हां मनुष्य मत आहे न, इहे त तव्हां भक्ति था करो, तव्हां बसि भगवान के नाम जपो था, बसि ताकि बसि हुनजो ई नाम हुजे। लेकिन भगवान चए तो सॼो ॾींहुं मुंहिंजो नाम न जपणो आहे, मां जेकी शिक्षायूं ॾियां थो हुन शिक्षाउनि खे धारण करे सुठा कर्म करो न। आत्मा त हिते खेल खेॾण आई आहे न, खाओ पीओ घुमो मौज करो, लेकिन तव्हां बि सुख में रहो, ॿियनि खे बि सुखी ॾियो। परमात्मा त ग्रस्त धर्म स्थापन कयो न, भगवान असांखे घर गृहस्थी स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहे ॾिनी ऐं भगवान जेकी दुनिया ठाहे ॾी न हुनमें कोई बि भगवान जो नाम न जपंदो, लेकिन सभु सुठा कर्म कंदा। अॼु माण्हू सुठा कर्म नथो करे, सॼो ॾींहुं नाम थो जपे, सॼो ॾींहुं पाठ थो करे, सॼो ॾींहुं मालायूं थो जपे, अलाए घणा बार मंत्र थो जपे, जाप थो करे, गले में अलाए कहिड़ो मालायूं लॉकेट अलाए छा छा पाए रखिया अथनि हथनि ते, लेकिन कंहिंसां प्यार सां नथा ॻाल्हाए, कंहिंजे लाइ सुठो नथा सोचे सघनि, कंहिंखे दुआ नथा ॾेई सघनि, पवित्र नथा रही सघनि, मन वचन कर्म सां शुद्ध नथा रही सघनि। ये करो न भई, असां हिन दुनिया में छो आया आहियूं? असां हिन दुनिया में आया आहियूं खेल खेॾण,
तव्हां खाओ पीओ मौज करो, लेकिन ये न खाओ कि तव्हां त महलनि में रही करे खाओ पीओ ऐश करो, ॿियनि खे तव्हां ॾियो ई न। ये क्या था करो? ये समझो, चलो ठीक है तव्हां महलनि में भी रहो, सुठो खाओ पीओ भी, लेकिन ॿियनि जे लाइ भी तो सोचो। तव्हां लोभ करे जास्ती कमाए करे जास्ती पंहिंजो घर ठाहे करे पैसो कमाए करे खाईंदव, त जेकी चीज तव्हां 100 रुपए में था विकिणो, अगर वो साम्हूं वारो में एतिरा पैसा न आहिनि, उहो भी ईअं आहे, त ठीकु आहे हुनखे 50 रुपए में ॾेई छॾे, या जेतिरो कमु करे सघो था ओतिरो भई तूं भी खा असां बि, त तव्हांजो खाईंदो न हुनमें ख़ुशि रहंदो। भई अगरि तव्हांखे लॻे थो भई हिननि वटि धन संपत्ति न आहे, ये नथा करे सघनि, अॼुकल्ह कहिड़ा संबंधी गरीब आहिनि, कंहिंजे संबंधी अमीर आहिनि, त ठीकु आहे जेका तव्हांजे संबंधी गरीब आहिनि, तव्हां त रोज़ रोज़ खाओ था, केॾी हुननि जे लाइ बि सुठो सुठो प्रोग्राम करो, भई उहो बि खाइनि पीअनि मस्तु रहनि, हुननि जे लाइ बि सुठो सुठो करो ताकि उहो बि ख़ुशि, तव्हां बि ख़ुशि। त बाबा खे ॾिसे मिली जुली करे हलंदासीं त ई त सृष्टि जे मज़ो ईंदो न। त अगरि तव्हां त ऐश था करो ऐं तव्हांजा ई संबंधी या आजू बाजू या दुनिया वारा माण्हू, जेका बाबा ईअं नथी चए सभिनि खे दान कंदा रहो, लेकिन जो भी तव्हां कमायो था, जो भी तव्हां वटि अचे, तव्हां जेतिरो ॿियनि जे लाइ बि सुठो करे सघंदा आहियो। ठीक है, धन भले दान न करो, क्योंकि कई बार अगर माण्हुनि खे असां धन दान कंदा आहियूं, कुझु ग़लति करे वठंदो आहे त हुनजो पाप असांखे पवंदो, त कहिड़ी रीति ताकि हुन तव्हांजो धन बि हुनजे भले हुनजे सुठे जे लाइ लॻे, त हिन सां न असांखे हुननि जी दुआयूं मिलंदियूं, त हिन सां असांजे जीवन में सुख शांति ख़ुशी। भॻवान त इहो थो चए न, भॻवान जी आज्ञा मञो, असां सुठो सोचो, सुठो ॻाल्हायूं, सुठो कमु करो। त जहिड़ी वाहिगुरु वाहिगुरु सतनाम सतनाम राम राम सीता सीता जपण सां त कंहिंसां मिठो था ॻाल्हाए थो मिठो। माण्हू अॼु चइण में त ॾाढो वॾो नामधारी आहे, भजन कीर्तन थो करे, इहो थो करे, लेकिन अगरि हुनमें मिठे ॻाल्हाइण जो संस्कार न आहे, क्रोधी आहे, लोभी आहे, मोही आहे, अहंकारी आहे, ऐं जेका बि विकार बुरायूं आहिनि, ऐं हिननि सां सुठो हुननि सां न हुन न। हाणे भई गुरू जा जेका चेला हूंदा, त गुरू चईंदो न मुंहिंजे चेलनि जो भलो थिए, मुंहिंजे चेलनि जो भलो थिए त मतिलबु ॿियनि जो बुरो थिए। अॼु ख़ुदि जे चेलनि जो सुठो कंदो त ॿियनि जो बुरो करणो ई पवंदो न, त ईअं थोरी भॻवान शिक्षा थो, हे त मनुष्य ई ठातो। परमात्मा तो चईंदा आहिनि सभु आत्मा सां भाव आहियो, माता जो पी परम पिता परमात्मा। सभिनि जी आत्मिक दृष्टि से ॾिसो, अगरि असां हिकु परमात्मा खे मञंदासीं न त असां ॾाढी सुख शांति सां रही सघंदा। ऐं अगरि तव्हां चईंदा न मुंहिंजो त कृष्ण आहे, मुंहिंजो त गुरु नानक देव आहे, मुंहिंजो त साईं आहे, मुंहिंजो त राम आहे, मुंहिंजो त फलानो फलानो आहे, त उहे ई भेदभाव अची। जॾहिं भगवान जो रूप निराकार परम पिता परमात्मा जो नाम वो असांजी आत्मा जो पीउ, अगरि तव्हां बि निराकार खे मञो, मां बि मञा, तव्हांजा फलाना बि मञनि, त हिकु बाप जी संतान थी आहे न, हिक खे मञण वारा त सभु मिली जुली करे रहंदा न। अॼु ॾिसो दुनिया में घर घर में कोई कृष्ण खे थो मञे, कोई राम खे, कोई साईं खे, कोई फलाने का, ये त सभिनि खे अलॻि था करनि न, ये जोड़न नथा। तव्हांजो कृष्ण राम गणेश साईं ये घर में हिकु मत नथा लाइनि, अलॻि अलॻि था करनि था। तव्हांजी धीअ चईंदी न मां त कृष्ण खे मञंदी आहियां, तव्हां चईंदो मां त साईं खे मञंदी आहियां, तव्हांजो पति चईंदो मां त गुरु नानक देव खे मञंदो आहे, उहो चईंदी मां त मालाऊं जपंदो आहे। त सभु अलॻि अलॻि भॻवान खे अलॻि अलॻि रूप ठाहे करे सभु अलॻि अलॻि रीति था हलनि। त घर में
खे तोड़ण वारो खे, घर खे संबंधनि खे तोड़ण वारो खे, ये तव्हांजो कृष्ण साईं गुरु नानक ये ही अथव। वो कृष्ण खुद निराकार खे याद थो करे, तव्हांजो साईं खुद निराकार खे याद थो करे, तव्हांजो गुरु नानक देव खुद निराकार खे याद थो करे, तव्हांजो गणेश निराकार शिवलिंग खे याद कंदो न, गणेश वो निराकार खे याद था करनि, ऐं तव्हां बि घर में लड़ाई झगड़ा था करो, न मुंहिंजो गुरु नानक वॾो, न मुंहिंजो साईं वॾो, न मुंहिंजो गणेश। अरे वो निराकार खे याद था करनि त तव्हां बि निराकार खे याद करे मिली जुली करे रहो न घर गृहस्थी। त घर गृहस्थी में, दुनिया में तुंहिंजो मुंहिंजो, ये मुसलमान, ये हिंदू, ये सिख ईसाई, ये सब लड़ाई झगड़ा कराइण वारो के, ये सब जो भगवान जा अलग अलग नाम रूप ठाहे वेठा है न, हिन करे घर घर में लड़ाई झगड़ो थो थिए, हिन करे देश में लड़ाई। सब देश वारा मञनि पई असांजो पीउ परमात्मा भगवान निराकार आहे। समझो तव्हां घर में 4-5 ॼणा आहियो, तव्हां सभी अगरि अॼु खां निराकार रूप में परमात्मा खे याद कंदव त सभु 4-5 ॼणा मिली जुली करे रहंदव की न? हिक जी मत हूंदी न। ये एॾा सारा माण्हू, एॾा सारा घर में टिकाणा ठाहे वेठो, एॾा सारा मूर्तियूं रखी करे, कोई कंहिंखे थो मञे, कोई कंहिंखे थो मञे, हुनजे दिमाग़ में उहे, हुनजे दिमाग़ में उहे, सभु पंहिंजे दिमाग़ सां हलनि था, कुझु वञनि था घर में लड़ाई झगड़ो थो। तव्हां हिकु भॻवान खे जो यथार्थ नाम रूप मञो ई नथा, हुनजे चए ते हलो ई नथा, त सभु चईंदा न मुंहिंजो इहो गणेश वॾो। तो हाणे यथार्थ रीति मुंहिंजे परिचय सां सदा मूंखे यादि कंदा तॾहिं तव्हांजी घर गृहस्थी में सुख शांति। अच्छा, मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। बाबा चवनि था कि सदा हद में न रहो, बेहद में रहो, तॾहिं बेफिक्र बादशाह थींदो। बाबा चए त माण्हुनि हद ठाहे छॾी आहे न, मुंहिंजो घर, मुंहिंजा ॿार, मुंहिंजा फलाना, मुंहिंजो गुरु, मुंहिंजो देश, ये सभु हद थींदी आहे। लेकिन सदा असांखे यादि करणो आहे कि सभी आत्माएं हिकु परम पिता परमात्मा जी संतान आहिनि। पूरी विश्व हिकु रंगमंच आहे जिते सभु आत्मायूं खेल था खेलनि। असांजो पीउ परमात्मा असांखे हिते खेल खेॾण लाइ मोकिलियो अथई, असां हुनजी मथे हली करे सदा हिक ॿिए सां सुठी रीति सुख शांति सां खेल खेॾूं, तॾहिं असां सदा बेफिक्र ख़ुशी सां रहूं। स्लोगन आहे पंहिंजे ख़्यालात आलीशान ठाहे छॾियो त नंढी नंढी ॻाल्हियुनि में टाइम वेस्ट न थींदो। असांजा ख़्यालात सदा सुठा हुजणा खपनि, सभिनि जे लाइ शुद्ध हुजणा खपनि। असांजे कॾहिं बि नंढी नंढी ॻाल्हियुनि में टाइम वेस्ट न थींदो, फलाणो ईअं थो करे, फलाणो अहिड़ो आहे, ईअं आहे, न सभु ठीक थी वेंदो, सभु सुठा आहे। ईअं पंहिंजे ख़्यालातनि खे ऊंचो ठाहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।